अस्सलाम वालेकुम दोस्तों, गुड मॉर्निंग। सुबह जो सलाम शल क़बूल पवे। अवांखे मां अॼु ॿुधाईंदो हलां त हीउ जेको वीडियो तव्हां ओपन त कयो आहे, लेकिन शुरू खां आख़िर ताईं तव्हां ॾिसंदव तव्हांखे मक़सदु सम्झ में ईंदो, तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी, तव्हांखे ख़बर पवंदी। हीअ मां ड्रामे जी रिकॉर्डिंग रखी आहे, हिकु ड्रामो आहे, तमामु सुठो ड्रामो आहे। तव्हां ॾिसंदव त तव्हां सुञाणे वेंदो कहिड़ो ड्रामो आहे ऐं तमामु बहितरीनु तरीक़े सां हुनजी रिकॉर्डिंग हली रही आहे, ज़ोर शोर सां। ऐं ड्रामे जूं उहे किस्तियूं तव्हां ॾिठियूं हूंदियूं बिल्कुलु महीनो ॾेढ पहिरियां, उहे किस्तियूं शायदि हली वियूं हुजनि मथां, पर हाणे तव्हांखे ख़बर पवंदी त उहो ड्रामो कीअं थो रिकॉर्डिंग थिए। त तमामु बहितरीनु डायरेक्टर आहे, मोहब्बती माण्हू आहे, मौला हुनखे आबाद रखे, शाद रखे, ऐं बहितरीनु राइटर आहे, अलाह हुनखे ख़ुशि रखे। उनमें मां बि वियो हुउमि, तव्हां ॾिठो हूंदो। उते मुंहिंजे वेह खां पोइ मिड़ई शूट कयो थोरो, मिड़ई 2 मिंटनि जो वीडियो रिकॉर्ड कयो। पोइ अॼु हुनखे तव्हांखे ॾेखारियां थो, तव्हांजे साम्हूं रखां थो पंहिंजे चैनल ते। अव्हांजो साथ खपे, सपोर्ट खपे दोस्तो। काफ़ी टाइम खां गायब हुयुमि यूट्यूब तां, वरी वापसि अची वियो आहियां बैक। आई एम वेलकम बैक। सो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी लॻाए शामिल थी वञो ऐं मुंहिंजा वीडियो ॾिसो, मुंहिंजा वीडियो वॉच कयो, त जीअं मां बि अॻिते अचां तव्हांजी महिरबानी थींदी। त तव्हांखे वठी थो हलां ड्रामे तरफ़, ऐं इहो ॿुधायां त ड्रामो तव्हांखे पसंदि अचे त ज़रूरु लाइक कमेंट्स कजो, त जीअं मूंखे ख़बर पए, मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए, त मां अञा तव्हांजे लाइ कोशिशि करे बि माना ॿिया वीडियो रिकॉर्ड कयां कंहिं ॿिए ड्रामे जा, तव्हांखे ख़बर पए। ऐं तव्हांखे हिन में ॿुधायो वेंदो ड्रामा कीअं ठहंदा, सॼी ख़बर पवंदी त ड्रामा कीअं ठहंदा, फिल्मूं कीअं ठहंदियूं। मुंहिंजा काफ़ी वीडियो चैनल ते हूंदा आहिनि, ऐं हीअ वीडियो बि आहे, तव्हां ॾिसणु न विसारींदा। तव्हां बकवास चवंदव, हे बकवास कई आहे, न तव्हां सोचींदा हूंदो, पर बकवास न आहे, हिन में को मक़सदु हूंदो। तव्हां अॻिते हली जंहिं महिल वीडियो ॾिसंदव त ज़रूरु तव्हां मूंखे चवंदो त हीअ सही आहे, पर हाली फ़िलहालु तव्हां हिनखे बकवास सम्झंदो। ऐं काफ़ी माण्हू ईअं हूंदा आहिनि, अॻिते स्पेस ॾींदा आहिनि, मतिलबु ईअं वीडियो खे अॻिते करे वेंदा आहिनि, वरी अॻिते कंदा आहिनि। इहो तमामु माना मूंखे त न आहे पसंदि ईंदो। मां कोई बि वीडियो ॾिसंदो आहियां क्लिक करे, त शुरू खां आख़िर ताईं ॾिसंदो आहियां, मतिलबु शुरू खां एंड ताईं ॾिसंदो आहियां, त हिन में को न को मक़सदु हूंदो आहे, का न का ॻाल्हि हूंदी आहे, का न का सम्झाणी हूंदी आहे। सो अव्हां बि शुरू खां वठी एंड ताईं ॾिसंदव त हिन वीडियो में तव्हांखे मज़ो बि ईंदो ऐं इंटरटेनमेंट थींदव, पसंदि बि ईंदो, ऐं गारियूं बि कोन ईंदव, माना कंहिं गारियूं ॾींदा दिलि में। त हीअ वीडियो तव्हां ॾिसंदव, तव्हांखे ख़बर पवंदी बिल्कुलु। बाक़ी अॻिते करे पोइ त मज़ो न ईंदो न, छो जो मज़ो आहे शुरू खां वठी माण्हू आख़िर ताईं ॾिसे त मज़ो बि अचे। त हाणे हीअ वीडियो मुंहिंजो शायदि घणो थी वियो आहे, हाणे तव्हांखे वठी थो हलां मां ड्रामे जी तरफ़। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो, ऐं पंहिंजो घंटी लॻाइणु न विसारिजो, मुंहिंजी सपोर्ट कजो। अव्हांजो पंहिंजो भाउ ताहिर कुंदर इजाज़त ॾींदा। हाणे हलूं था ड्रामे तरफ़। साम्हूं ड्रामो अचे थो, ड्रामो ॾिसो। हीअ बि इंटरटेनमेंट आहे, मथां सम्झो त हीअ बकवास थो करे। ड्रामो ॾिसो, ओयो ड्रामो अचे थो। जमादार वारो कर, पर्चो कट। ईसा चवंदो कैंची सां कटिया या ब्लेड सां हलू। अरे न चइना, पर्चो कट मतलब रिपोर्ट दर्ज कर। अदा ओयो सीना वाला फोन की वरी खपत करे। तो छो चे सचूं था हिते बिठाओ। मां उन्हनि खे चयो, मां सेट ते पहुतो आहियां, तूं अड़े बाबा असां आर्टिस्ट खे चऊं था बीठा आहियूं, तूं थो चई अञा असां बीहंदूं। बुढ़ल साहब डटे के जेडी मरा दिस तर होटल पे चाय वरी के जी ता आया। अरे ता न चाहे ओ इसा अबारो कर पर्चो खाली आने की सा कैंची सा कटा या ब्लेड सा कटा देखो जो मतलब बात रिपोर्ट दर्ज कर। टेबल दो बनी गोरो आना कडी मां ने को बुधा डांस भी क्या। अरे बाबा हैंड फ्री जे ते सीन आ तो के कन में ही जेसी मां पाण न कटराए लगल हो जई। हां ओ मत गाला ना चलो ने बाबा ने कडी छो हमें कडी बुद्धि बोंदो जो गाला ए तो काम सीन कर को हे चढ़ दे गाला माने ए तो कम न कटावे में न चढ़ दे। ओके अल्लाह वापस आए कडे वरी विच पता गाला ना जायो मां हेड को सीन में लगल हो जई। मां तकड़ के जियो जी रिकॉर्डिंग ते वणनो अलको करे आप मोटी जान अल्लाह भाई करो कोई के ये रिकॉर्डेड ए चादर सही है। हां
हेठों कट जास काथे कटला थोरो मथे कर थोरो हल्को हल्को मथे कर रोल ते छोर के छरी देई रोल कट त कर ना जदे क्यों थे पो रोल कर हां रिकॉर्ड कयो मामा हां रिकॉर्ड कयो ईसा हमारो को पटो खाली है ने की सा पटो के सा के चीज सा के या ब्लेड सा अरे मुझे क्या मकसद है बात रिपोर्ट दर्ज कर हाणे ॿुध ईसा चओ साहब वियो आहे विज़िट ते तूं मूंखे ॿुधाए त तुंहिंजी इज़त थी आहे ऐं उन ते तूं बेइज़ती कीअं थो सम्झी ठीक है भटी हे चवनि बेइज़त कीअं थो सम्झी पोइ तूं हथ ॾिघो करे हिनजी हेडफोन कन मां कढिजा ईसा चवंदो हिन ग़रीब जे कननि मां हेडफोन कढण मां कहिड़ो फ़ाइदो रहंदो पंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ डचो करे छॾी हां रिकॉर्ड कयो इहो सोलो न थींदो आहे इहो ॿई सोलो बोल न वठंदो मां हलो ये रिकॉर्डेड कॉम्पैक्ट सार दो क्यों मुझे चाहे वलू तू तुझी बेद साहब वियो आहे विज़िट ते बस तूं मूंखे ॿुधाए त तुंहिंजी त इज़त थी आहे तूं हुनखे बेइज़ती बेद के समझी ओके साहब त वियो आहे विजिट ते ऐं तुझी त इज्जत थी आहे इन में तू बेइज्जती के समझी क्यों कर जी रिकॉर्ड क्यों वलू साहब त वियो आहे विजिट ते ऐं तुझी त इज्जत क्यों वलू साहब त वियो आहे विजिट ते तुझी त इज्जत थी आहे तू इन में बेइज्जती के समझी यार को का तू चलो मत कर ओ बल्लू अगे या साइन मां बेजार हूं तू वरे इन जो कढी ये जो हेडफोन माने असा के बागी तो करी पाण के बागी तो करी बाकी थोरो मन जी बाकी थोरो अञा बेस्तो कर सही से बाकी थोरो मन बाकी अञा बेस्तो के है ना निकरो न कर इन बोड़ी फौज सा कचहरी कराई न साई चाहे निकल न देना बॉडी फौज ना कचेरी कराई दो बोल पुत तू से जा हां शाबाश उठिर से जा शाबाश ईशा औ ये ने तेरा ई करे शाबाश ईशा छिक कमगे मन अन्या बेइज्जती कर एतरो यो सोलो न थीनो इन सोलो न थींदो बाबा हेलो क्यों रिकॉर्ड निकलना है इंद्री बाबा कढे ही ना मिड में हां ठीक है वो तेरा खन जाते हुई अच्छा नहीं आए को हां ठीक है हेलो प्लेसिंग संभाल जाई बेंदो कंदो टेबल ते रिकॉर्ड कंदासी क्यों जिस तरह ये सब और ये जे तेसे मान इंतजार को क्या अरे अरे इतना उठ वालो जवाई दो अन्या लफ्ज में बढ़ाओ कर ध्यान करे मां तो जवाई ता उठ न देना बॉडी फौज ना कचेरी कराई दो साईं इसा करो न वडी गाला एडी बेइज्जती कई तमाम वो मुझे तो हां ठारे छे अल्लाह छा तो जे खबर पर किते पवंदी हियो आचो अरे तरताऊ विझाए न मथे में धूड़ बेस्तन जा सरदार इहो ही माते हणी बेस्तन जा सरदार चेयरमैन बेस्तन जा चेयरमैन निकल तो है बेस तो करी तो भटी खुश थी हो तो वन्या तो वडी मेहरबानी एंडा भाई या तो तोर लहियो तो हलवे जा भाई एंडा हां हेलो जी वो सिपाही के सेंटर पे जा जी बाबा रिकॉर्ड कंदासी रिकॉर्ड वो तो हे हलो ने तो तू कुछ न कुछ गलाए हां मगला ही दे सब ओ भटी करा जाओ ये साला पारा कर जल्दी में सालान कर माफ भी कर जो दो चलो जी जी ओली कोई खबर या खणी मते रखो छोरी सोलो में ठीक है हां आजो हां हलवा यो हलवा क्यों ओली किथे आओ
सोलो करना सोलो कर दो तुम ला हां करके अरे सोलो दे ना सोलो देते हैं ना आलाल बात पिटी सारे वट आप बुद्धल दवा पहले मुझे और पहले मुझे दई हां दे मुझे अरे सेंटर से पिटू है ये है कि मैं सोलो ते भी किया थोड़ा राइटिंग का लाइन सेंटर से पिटू हां भाई आला अरे सर पहले मैं ट्रॉल करनी हां हां ना टक्कर कर अदा साहब सला गल दो हां ठीक है आप पकड़ को स्क्रीन आप मेहरबानी कर दो अच्छा हां हिंदी ई ते ईसो मां पंजी युद्ध में जी रिकॉर्ड एकदम भले हो जो लुक दे आगे सब दे अदा लुक दी से इसे हो इसे के दिस ईसो तो दिस गलाए पर घटी तो चे घटी के दिस बटी वरी ईसो तो गलाए आने को लाए सर दिस गलु के यो बुटल बड़ा जमादार डीडी के माने टीचर बिजुदा हेडफोन बड़ा भाई बोलो जा जुमला नाने हेडफोन कम में ना तो बता था बैठा आवती ए हेड मेहरबानी बटी के दी ना बस वो टी-शर्ट में करी टी-शर्ट में करी हां घटी जनी है टी-शर्ट में ओ बुटल बड़ा तो ईसा दे इसकी बुदा आज बैठो बुद्ध असुर जिंदगी में तो बोलो नहीं ना ने हुकुम करे तो दी और जेती में गलाई नो सागी का चार चक्कर तो चवंदो असुर तो दे कनान बुधान दूंगे हाणे मां चवंदो मैं ओ बुढल कोड़ा ईसा के मुंहिंजी तबियत जी हिस्ट्री ॿुधा तूं हिस्ट्री जो चवंदे पेस्ट्री केड़ी पेस्ट्री चॉकलेट वाली काफी वाली या के ॿे फ्लेवर में जी रिकॉर्ड गलू दिस ओ बुढल कोड़ा ईसा के मुंहिंजी हिस्ट्री ॿुधा पेस्ट्री वरी केड़ी पेस्ट्री क्रीम वाली या चॉकलेट वाली या के बे फ्लेवर में गलू दे मुते हमलो थिया जिनन मुते हमलो किया जो मिकदार गलू मिकदार छाए केक तो पाउंडन के हिसाब से मिलंदो आ ना बोलो ये मिकदार छा है अरे केक मिकदार ये कोई कर मिकदार ओके गलू मिकदार छाए मिकदार है बोलो ये मिकदार छा है अरे केक तो पाउंडन के हिसाब से मिलंदो आ ना तो गलाई लो थिया रे ता जेडी पुलिस होती का दो पाकिस्तान तरक्की कंदी अद सुदिस ईसा तो गलाई ईसा के दिस और वलू तो गलाई वलू के दिस आ ईसा तो चे बुढ़ा इने ता धिका दे कढ सिक्का दे जोक पिने दो सा सिक्का ना सिक्का दे जोक पिने दो सा सिक्का नहीं सिक्को मुड़ा है को जो बोलो आने पिने दो ऐसा चलो हां या बेस दिया निकाल पछाड़ी में हो ते केड़ो दिलासो नहीं से जो कुछ थी एड मास्टर तो सर हां बाबा रिकॉर्ड जीवा डायलॉग बता बरा बाबा दादू में ये बंद करे दादू दोस्तों त तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदो ज़रूरु एंटरटेनमेंट बि थिया हूंदव ऐं हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻो मूंखे ॿुधायो ॾाढो खिलिया बि हूंदव ज़रूरु तव्हां मूंखे ख़बर आहे छो जो वीडियो अहिड़ो आहे पर जंहिं शुरू खां वठी आख़िर ताईं ॾिठो हूंदो त बाक़ी हाणे स्पेस ॾेई आहे पोइ त हाणे मज़ो न ईंदो न हा त हाणे तव्हांखे कीअं लॻो मूंखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाईंदा त जीअं मुंहिंजी दिलि बि ख़ुशि थिए ऐं इनशाला वरी कोशिशि करे अहिड़ा तमामु सुठा क्लिप्स तव्हांजे आॾो रखां टिप्स सुठा ठाहे अव्हांजे आॾो रखां त अव्हां जो साथ खपे सपोर्ट खपे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो घंटी लॻाए शामिलु थी वञो ऐं इन खां बि सुठा वीडियो तव्हांखे मां ॾींदुमि ॾिसण जे लाइ त ज़रूरु ॿुधाईंदा कमेंट्स में ऐं मूंखे ॾींदा इजाज़त दुआनि में यादि पाकिस्तान ज़िंदाबाद।